आयो लाल सभई चो झूलेलाल, जेको चौंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। सॼी संगत खे इंतज़ारु हो 24 जुलाई असांजे 5 नंबर 40 साहब जो मेलो कॾहिं शुरू थींदो। अॼु उहो ॾींहुं आयो आहे, आर्तवार जो ॾींहुं, झूलण जी पावन पवित्र ज्योत जा दर्शन सॼी दुनिया करे रही आहे रेडियो सिंधी जे माध्यम सां। अॼु उहो ॾींहुं अची वियो आहे, 2 सालनि जी सिक लाल अॼु पूरी करणु अची वियो आहे। सभु अचो, परिवार सां अचो, उहो 2 सालनि जी कसर पूरी कयो, भॻवान खां आसीस वठो, महर वठो। सिक सां सुबुह शाम मंदर में आरती थींदी आहे, सुबुह जो 6:40 आरती थींदी, जेका 7:30 ताईं हलंदी, भॼन भाव हलंदो। शाम जी आरती नेम सां 8 खां 9 ताईं हलंदी, 9 खां 11 बजे ताईं मंदर में भॼन भाव थींदो। 11 बजे सॼी संगत खे इंतज़ारु हूंदो 40 जी चादर जो, उहो चादर रोज़ 11 बजे चइबी ऐं अची मालिक खां आसीस वठबी। तंहिंखां पोइ पलव पवंदो त कोई रहिजी न वञे। माताऊं भेनर 2 साल जिन घर में देगड़ियूं न ठाहियूं, नंढा बहिराणा न ठाहिया, उहे बि खणी अचिजो। अची दरिया शाम में अखो अर्पण करे छंडो हणी, छंडो घर बि खणी वञिजो, सॼे घर खे हणिजो, पावन कजो। त सभु वधंदा रहो, वसंदा रहो, राति जा वेला घर में लॻाईंदा रहो। हर घर में झूलण जी का सुंदर मूर्त विराजमान कयो। रोज़ शाम जो 6-7 बजे को नंढो ॾीओ ॿारे रखो। जेके नथा अची सघो, जेके अचो था हिते अची करे ॾीओ ॿारियो, बहिराणो साहिबु ठाहियो, भॻवान जे दरबार में अची झूलण जे मंदर में अची करे हथ जोड़े करे मालिक जी आरती बि अटेंड कयो। सिक सां अचो, सभिनी जा बेड़ा पार थींदा। हिकु दफ़ो वरी रेडियो सिंध जे माध्यम सां तव्हां सभिनी खे असांजे 5 नंबर जे 40 साहब जे मेले जूं अखुट वाधायूं। जय झूलेलाल। आयो वरिया झूलेलाल जो मेलो, तू भी झूमे मां भी झूमा, रहे न कोई अकेलो। आयो वरिया हो झूलेलाल जो मेलो, हो तू भी झूमे मां भी झूमा, रहे न कोई अकेलो।